नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरफां सुठी ख़बर आई है। रोशन डिजिटल अकाउंट अहम कामयाबी हासिल करे वरिती आहे ऐं अकाउंट $1.5 अरब के क्रॉस करे वियो। नया पाकिस्तान सर्टिफिकेट में $1 अरब जी सीड़पकारी कई वई। 2 महीननि में अकाउंट्स ऐं डिपॉज़िट जी मद में $1 अरब जो नओं रिकॉर्ड कम कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ओसामा बिन लादेन के शहीद चवण ज़बान जो तिरकण हो। हुकूमत ऐं पाकिस्तानी रियासत अलक़ाइदा ऐं ओसामा बिन लादेन के दहशतगर्द सम्झे थी। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि में दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जे हक़ में वोट ॾिनो ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ सभ खां वधीक क़ुर्बानियूं पाकिस्तान ॾिनियूं आहिनि। कराची खे कचिरे जे ढेर में तब्दील कयो वियो आहे। सिंध जी अस्पतालुनि में सहूलियतूं न आहिनि। स्कूल बंदि आहिनि। सिंध में के बि तरक़ियाती कम न आहिनि कराया विया। सिंध असेंबली में मुखालिफ़ धिर जे अॻवान हलीमा दिल शेख जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, असां जमहूरियत जे क़ातिलनि खे मुआफ़ न कंदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा हाणे जारी वधीक 23 मरीज़ फोतुनि जो अंग वधी 22,211 थी वियो। 24 कलाकनि दौरान 901 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,54,743 थी वियो। हेले ताईं 9,291 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जी आकारी शरह 2.2% रही। रतोज़ेरो भरिसां ॻोठ पावड़ो जूणे में पुराणी तकरार तां जूणे जा बिरादरी जे ॿिनि धिरनि में झेड़े दौरान औरत समेत 2 ॼणा मारिजी विया। 4 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियल में अब्दुल्ला ऐं रईसा ख़ातून शामिल। हब में उथल भरिसां कार ऐं 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 3 ॼणा फौत। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। फौतुनि जो तालुक़ु कराची सां ॿुधाए पियो वञे। ठटे वेझो घारो में 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। पुलिस एहलकार ज़हीर अहमद राव फोत थी वियो। मोरो भरिसां ॻोठ आगा फारम में रिश्तो न ॾियण तां भाउ पंहिंजी भेण खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार नदीम ख़्याल पंहिंजी भेण शहज़ादी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। दरिया खान मरी में नुसरत वाह मां औरत जो लाश हथ छॾी अॻु पटीदन में औरत ज़रीना घरू अणबण तां वाह में टोपो ॾेई आपघात कयो हो। नवज़ेरो में टैक्सी स्टैंड वेझो ज़मींदार जे घर मां 1.5 करोड़ रुपयनि जी चोरी। अणॼातल चोर नज़ीर अबड़ो जे घर जा ताला तोड़े 70 तोला सोन ऐं ॿियो क़ीमती सामान चोराए विया। पुलिस 5 माण्हुनि खे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कंदे चयो आहे त मामले जी जांच हलंदड़ आहे। ऐं बडाणी भरिसां अणॼातल हथियारबंद नौजवान खे अगवा करे विया। नौजवान दिलमुराद भुट्टो होटल तां मज़दूरी करण खां पोइ शहर खां घर ॾांहुं वञी रहियो त रस्ते मां जवाबदारनि खे अगवा कयो वियो।